जैकबाबाद खां ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखरानी जी रिपोर्ट मुताबिक़ जैकमाबाद ज़िले में बदअमनी जी ॿीहर भड़की पई। जैकमाबाद जे ताजूतेरो थाणे जे खद शिरानपुर खीरथर पत्थर मोड़ लॻे पुलिस चौकी वटि डेयरी फार्म ऐं वापारी अगवा लाड़काणे खां वापसि ईंदड़ वापारी सदाम हुसैन खारानी बलोच जो कार पाणीअ जे तलाउ मां हथ ताजूदेरो ऐं जहानबाद थाणे जे पुलिस पारां हथ जो तकरार वारसनि जो पुलिस ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी। जैकमाबाद कोयटा क़ौमी शाहरा 0 पॉइंट वटि टायरनि खे बाहि ॾेई एहतिजाजी धरणो रोड ब्लॉक कयो। मुगवी जे बाज़ियाबी ताईं धरणो जारी रखण जो ऐलान। ख़बर मूजिबि जैकमाबाद जे ताजूदेरो खद खीरथर पत्थर मोड़ वटि लाड़काणे खां वापसि ईंदड़ डेयरी फार्म वापारी नौजवान सदाम हुसैन खारानी बलोच वलद अब्दुल समद खारानी खे शिरानपुर खीरथर रोड पत्थर मोड़ वटि नामालूम हथियार बदन अगवा करे खणी विया ऐं कार संदसि पाणीअ जे तलाउ मां हथु कयो वियो। जंहिंखां पोइ जैकमाबाद ताजूदेरो शिकारपुर जो जहानवा थाणे जी पुलिस पारां हथ जे तकरार ॾियण ऐं कार्रवाई खां लवाईंदा रहिया आहिनि ऐं वारसनि पारां चेयरमैन चेंबर ऑफ कॉमर्स अहमद अली बिरोही ऐं पीपी शहीद भुट्टो, सिंध काउंसिल मेंबर कामरेड बाबल कोरेजो, शाहज़ेब कोरेजो, ख़ादिम हुसैन सोलंकी ऐं पीपी अॻवान डॉक्टर नूर खान खारानी, इरशाद खारानी, शब्बीर जखरानी, अनवर जखरानी, ज़मान जखरानी ऐं सईद खान बलोच, अली दोस्त, अब्दुर्रहमान मंदोस्त बलोच ऐं ॿियनि जी अॻुवाणी में जैकमाबाद कोयटा क़ौमी शाहरा ते 0 पॉइंट वटि पुलिस ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कंदे टायरनि खे बाहियूं ॾेई 7 कलाकनि ताईं एहतिजाजी धरणो हणी वेही रहिया, जंहिं बैदि ट्रैफ़िक मुअतल रही। रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं वॾियूं वॾियूं कतारूं बीहजी वयूं। उन मौक़े ते चेंबर ऑफ कॉमर्स जे अॻुवान अहमद अली बिरोही ऐं इरशाद अली खारानी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जैकमाबाद ज़िले में बदअमनी जी बाहि घटण बजाए ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे ऐं जैकमाबाद ज़िले में कानून जहिड़ी का शइ बि मौजूदु नाहे। अफ़सोस जो हर जाइ ते पुलिस चौकियुनि भरिसां अवाम फुरिजी ऐं लुटिजे थो, अगवाऊं थियनि था ऐं अहिड़नि वाक़िअनि जो असीं छा मक़सदु सम्झूं? मतिलबु त चौकीदारी शायदि चोर हुजनि या चोरनि जा भाई हुजनि। जेसीं ताईं असांजो मुखबिर सदाम हुसैन बाज़ियाब न थींदो तेसीं ताईं असांजो पुरअमन एहतिजाज जारी रहंदो।